सोचो समझो दीन जे तरफ अचण जी मां गाल बियो गया आया। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मती यो दीन जो कदर कयो ऐं दीनदारन जो कदर कयो। खुदा जो कसम आ पी सही छट धणी बादशाह जिन इए बैठे बैठे फरमाइंदा हुया त असा जो कम आहे दीनदारन जी खिदमत। जोर सा जो सुभान अल्लाह। एकड़ो मौलवी साहब हुयो पाण कने जाए ते तशरीफ वठी विया लकी शाह सदर उते एकड़ी दावत हुई कोई सही छट धणी बादशाह जिन उते तशरीफ वठी आया। अचानक एकड़ो ॾिठो मौलवी साहब अची वो आयो कहे कम सान क़िबला ही जो कम आहे फलाणे माण्हू में पाण फौरन वो ऑफिसर बोते मौजूद है पाण उनके फरमायो त मां कदे भी कहे नाजायज कम जे लाए कंखे भी न चवंदो आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह चो पाण फरमायो त मां नाजायज कम जे ला कतई तौर ते कोन कंखे चवंदो आहियां। पर मौलवी जो कम करणो आहे चाहे जायज हुजे चाहे नाजायज। अल्लाहु अकबर या गौसे आज़म दस्तगीर। इन जो मतलब यो न समझिजो त कोई सही छट धणी बादशाह जिनके नाजायज कम जी का सिफारिश कई न। वो बुजुर्ग मौलवी साहब जेकॾहिं तव्हां ॾिसंदव त सुभान तंहिंजे करे पीर साईं जिन समझंदा हुया त मौलवी साहिब बुजुर्ग माण्हू आहे यो नाजायज कम जो न चवंदा। यो ये समझो जी हजरत सैयदना उस्मान गनी रजी अल्लाह ताला अन्हु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ग़ज़वे तबूक जी तैयारी जे लाइ पाण करीमन ऐलान कयो आहे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो ए सहाबियो तव्हां वटि कुझु हुजे त खणी अचो। 30,000 जो सहाबन जो लश्कर तैयार थी करे जंग ते रवानो थी रहियो आहे ऐं तबूक जी लड़ाई का इए कान्हे का जो मदीने तय्यबा का 10-15 मील बाहर हुजे। जरूरत पवे त वरी माण्हू अची करे वापस मदीने मां का शइ खणी वठे इए कोन हुयो। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रूम जी सल्तनत ते चढ़ाई करण जे लाइ सहाबा किराम जो लश्कर तैयार कयो आहे। मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन तकरीबन 700 किलोमीटर परे लश्कर के मोकले रहा। घणा 700 किलोमीटर परे लश्कर वने पियो। 30,000 सहाबा जो लश्कर आहे। मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ए सहाबियो जंग जे लाइ तैयारी में जेकॾहिं तव्हां मां केर बि दीन जे लाइ जिहाद में खर्च करण चाहे तो वो खणी अचे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सामान खणी गड करण जे लाइ चवन पिया। सहाबी सगोरा पंहिंजे मर्ज़ीअ सां विया वञी करे सामान खणी आया आहिनि। मुस्तफा करीम मिंबर शरीफ ते जलवा अफरोज़ आहिनि। पाण करीमन ऐलान कयो हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला अन्हु वॾो मालदार हुयो, हद दर्जे जो सखी हुयो। हज़रत उस्मान गनी उथी बीठो आहे, अर्ज़ करे थो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 100 उठ सामान जा भरियल खिदमत में कबूल पवन। घणा उठ? हिकड़े उठ ते सामान घणो पवंदो? जाम ई दो न। सुभान अल्लाह। 100 उठ अनाज जा भरियल खिदमत में कबूल पवन। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ॾाढा खुश थिया। वरी पाण करीमन ऐलान कयो ॿियो केर आहे?
जेको कुछ ॾियण चाहे खणी अचो। हबीब करीम वरी ऐलान कयो। सैयदना उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु वरी उथी बीठो, अर्ज़ कई त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, वरी ॿिया 100 उठ सामान जा भरियल ख़िदमत में क़बूल हुजनि। ज़ोर सां जो सुभान अल्लाह। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वरी ऐलान फरमायो, छा आहे केर फी सबीलिल्लाह जिहाद जे लाइ जेको सामान गॾु थी रहियो आहे, इस्लाम जो लश्कर परे जंग ते वञी रहियो आहे। केर जिहाद में अञा जेकॾहिं केर ॾियण चाहे त खणी अचे। ऐं ज़रूर इन टाइम ते अहिड़ा बि मुजाहिद हुया। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जो ऐलान कयो आहे, रब करीम तो ॼाणे त इन्हनि सहाबनि सगोरनि में हिकिड़ो अहिड़ो बि सहाबी सगोरो हुयो जंहिं वटि का शइ कान हुई। सम्झाई त मुस्तफा करीम बार बार ऐलान करे रहिया आहिनि। उहो सहाबी सगोरो वियो आहे, वञी करे मदीने तय्यबा जे हिकिड़े बाग वारे सां वञी करे ॻाल्हायई। चयाई त मूंखे तूं राति जी मज़दूरीअ ते रख, सॼी राति जेको तूं मूंखां कमु वठी बाग जो, उहो मां मज़दूरीअ ते करण जे लाइ तयार आहियां। मूंखे जेको कुझु मिले महिरबानी करे उहो निजात मां इस्लाम जी ख़िदमत जे लाइ जिहाद में वञी पेश कयां। सहाबी सगोरो वियो, हिकिड़े बाग में वञी करे पोइ राति जो पाणी भरे उन बाग खे सैराब कयाई या को कमु कयाई बाग जो। बहरहाल सॼी राति ख़िदमत कंदो रहियो बाग जी। सुबुह जो उनखे हिकिड़ो किलो खजूर जो उनखे खे मिलियो मज़दूरी। सुभान अल्लाह। छा मिलियो? किलो खजूर जो किलो हिकिड़ो मिलियो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में खणी आयो। सुबुह जो ॾिसे त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सहाबा सां तशरीफ़ फरमा आहिनि। मस्जिद नबवी में सामान जो ढेर लॻो पियो आहे। वो सहाबी सगोरो जीअं आयो परे खां ॾिठाई कि त वञ वही हेॾो सामान मुंहिंजो किलो खजूर जो कीअं खणी वञे। हिकिड़ो खजूर जो किलो कीअं खणी वञा। पर कुर्बान वञा रहमतुल लिल आलमीन जी ज़ात। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे ॾिसी वरितो, उनजे सोचण जो मौक़ो ई उनखे कोन ॾिनो। सुभान अल्लाह। पाण करीमन परे खां उनखे फरमायो त भली करे आए, अच छा खणी आयो। सुभान अल्लाह। सहाबी सगोरे जल्दी में अची करे वो किलो खजूर जो हाज़िर कयो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बिन्नी हथन मुबारकन सां उन जूं खजूं वठी करे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो बुक खारकुन जो भरे करे उन ये समूरे सामान जे मथां ई छटे छॾियो आहे। खजूर जे किले जी जेका रब करीम जी ज़ात बाबरकात जी बारगाह में जेका इन जी कीमत आहे सो इन सां मुक़ाबिलो केर करे ई कोन थो सघे। सुभान अल्लाह। ए जे करे तो दिलियूं परखे दास। सुभान अल्लाह। मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में ऐं रब करीम जी बारगाह में इएं कोन्हे त केर छा खणी आयो आहे, पर इएं ॾिठो वेंदो आहे त कहिड़ी दिलि सां खणी आयो। सुभान अल्लाह। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो हज़रत सैयदना उस्मान गनी वरी ॿिया 200
ॿिया 100 उठ अनाज जा भरियल ख़िदमत में पेश कया आहिनि। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे दिल सां क़बूल फरमायो आहे। वरी मुस्तफ़ा करीम टियों भेरो जने ऐलान कयो अञा केर जिहाद में ॼण चाहे त वञी खणी अचे, अल्लाह तो जाने। वरी हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला अन्हु वरी उथी बीठो आहे, अर्ज़ करे थो त या रसूल अल्लाह 100 उठ अनाज जा भरियल ख़िदमत में क़बूल पवन। जॾहिं इहा ॻाल्हि हज़रत उस्मान गनी कई रहमतुल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मिंबर शरीफ तां लही आया आहिनि हेठि, एतिरो त हबीब करीम ख़ुश थियो आहे। पाण फरमाइनि था अॼु खां बाद में उस्मान खे जीअं वणे तीअं वञी करे भले कुझु बि कंदो न खां को मुआवज़ो का पकड़ थींदी कान का। रब करीम हज़रत उस्मान गनी जे लाइ जन्नत वाजिब करे छॾी आहे। सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तो उस्मान के जीअं वणे तीअं वञी करे। सुभान अल्लाह। हबीब खे ख़बर हुई उस्मान छा कंदो, का गलत गाल आम सहाबी सगोरो बि नथो करे। उस्मान तो उस्मान जंहिंजे लाइ मुस्तफ़ा करीम फरमायो त मां मुस्तफ़ा करीम उन खां कीअं न हया कयां जंहिंखां अल्लाह जा मलाइक बि हया कया। सुभान अल्लाह। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मती नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बचड़ो हजरत पीर साईं छट धणी बादशाह उन बि तॾहिं चयो त मौलवी साहब जो कम जायज़ हुजे नाजायज़ हुजे तव्हांखे करणो। पीर साईं खे ख़बर हुई त मौलवी साहब ही बुजुर्ग माण्हू ने जो कम नाजायज़ हूंदो ही कोन को, वो मुरीद कोन्हे को, पर खुदा जो कसम आहे जेके पीर साईं जे मेहरबानी जो जेके ॻाल्हियूं उहो कंदो आहे। असांजा लिंग कांडार जी ॾींदा आहिनि, अॼु बि उहो हयात आहे, काज़ी अहमद में वेठल आहे। मौलवी मोहम्मद ईसा ओठो मथा तव्हां मां कंहिंजो ॿुधल हुजे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मती पीर साईं छट धणी बादशाह जो एॾियूं त मेहरबानियूं आहिनि दीनदारनि सां दीन जी ख़िदमत जेका मुर्शिद छट धणी सरदार कई आहे। अकुल हैरान आहे अहले सुन्नत व जमायत जी जेका ख़िदमत आहे। अल्हम्दुलिल्लाह अॼु जेकॾहिं मां तव्हांजे अॻियां लफ़्ज़ ॻाल्हाइण जी ताक़त रखां थो, या ही जेके सिकंदरी सुहिणा जेके बि तव्हांजे साम्हूं वेठा आहिनि, ये सभई मेहरबानियूं आहिनि त छट धणी सरदार जूं आहिनि। असां त मौलवियुनि सां त ख़ासि मेहरबानियूं आहिनि ई आहिनि, पर आम फ़क़ीर बि ॿुधाईंदा आहिनि कंहिंसां कहिड़ी मेहरबानी। ईअं न त वक़्तु गुज़री वियो छट धणी सरदार जो, न न न न अॼु बि उनजी मेहरबानी थींदी रही। कयां शिक फरमायो पक ॼाण तहामी थी दो कहीं औखीअ में न छॾी दो छटवार पिन्हल जूं छाऊं थई मुझे दिल डर जूं गॾु दुआऊं थई। नारो लगायो गॾी करे विलायत पक ॼाण तहामी थी दो कहीं औखीअ में न छॾी दो छटवार पिन्हल जूं छाऊं थई मुझे दिल बर जूं गॾु दुआऊं थई। आहे आले नबी औलाद अली हर
मुश्किल में सोई दोहली पक जान तहामी थी दो कहीं औखिय में न छदी दो छटवार पुरल जो छाऊं थई मुझे दिल बर जूं गड दो थई जोर सा तो जो मुझो फकीरा भाग भलो बैठो आने सब जो घर झलो बैठो आने सब जो घर झलो पक जान तहामी थी दो कहीं औखिय में न छदी दो छटवार पुरल जो छाऊं थई मुझे मुर्शिद जूं गड दुआऊं थई सलाह शरीफ मोहब्बत सां पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मती मुस्तफा करीम फरमायो त मां तव्हां में ॿ शयूं छॾे थो वञा याद आहे घणियूं शयूं जेस ताईं उन्हनि जी दामन खे मज़बूतीअ सां पकड़े रखंदो कॾहिं बि गुमराह कोन थींदो सुभान अल्लाह चओ अव्वलुहुमा किताबुल्लाह मुस्तफा करीम फरमायो उन मां पहिरी आहे अल्लाह जो किताब कुरान करीम जी तालीम खे मज़बूतीअ सां पकड़े रखो जेकॾहिं कुरान करीम खे छॾियो त पोइ हिदायत जो ॿियो को रस्तो आहे ई कोन मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो व इतरती बी शइ जेका आहे जैसा मज़बूतीअ सां रहण जो तव्हांखे चवां थो उहो आहे मुहम्मद करीम जो अहले बैत जो सुभान अल्लाह मुंहिंजी आल अहले बैत मुंहिंजा इन्हनि जी दामन सां मज़बूत रहो जेस ताईं बि उन्हनि जी दामन खे मज़बूतीअ सां पकड़े रहंदो कॾहिं बि गुमराह कोन थींदो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतीओ अर्ज़ पे कयम इन्हनि सभिनी शयुनि जे लाइ ज़रूरी हो जेकॾहिं को अल्लाह जो वली आहे त उन जो अक़ीदो दुरुस्त हुजे जेकॾहिं सैयद सगोरो बि आहे जेकॾहिं अक़ीदे खां हेॾां होॾां थी वञे कतई तरह सां उनजी ताबेदारी लाज़िम कान्हे का जेकॾहिं अल्लाह जी पनाह जेकॾहिं को सैयद सगोरो आहे अहले सुन्नत व जमाअत जे हक़ वारे अक़ीदे खे छॾे करे जेकॾहिं ग़लत रस्तो को इख्तियार करे थो कतई तरह सां उहो हक़ ते कोन्हे को चाहे सैयद सगोरो बि छो न हुजे पर अहले सुन्नत व जमाअत जो जेको हक़ वारो अक़ीदो जेको मुतवातिर तरीक़े सां हलंदो पियो अचे सहाबा इकराम मुस्तफा करीम खां सिखियो आहे वरी मुस्तफा करीम जे सहाबनि खां ताबीईन इकराम सिखियो आहे वरी ताबीईन इकराम खां तबा ताबईन सिखियो आहे उन खां बाद में जीअं पोइ तीअं सिलसिलो इहो वधंदो पियो वञे इन उम्मत जा आलिम मुफस्सिर मुहद्दिस जेके बि गुज़रिया आहिनि उन्हनि सभिनी मुजतहिद इमामनि खां वठी करे इहो अहले सुन्नत व जमाअत वारो जेको अक़ीदो ॿुधायो आहे इहो ई हक़ वारो अक़ीदो आहे मन शज़ शुज़ फिन्नार
सुभान अल्लाह। नारे विलायत। मन शज़्ज़ शुज़्ज़ फिन्नार। मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए छॾियो त जेको बि इन सही राह खां थिड़ियो जहन्नम में उछलायो। इहो हक़ वारो अहले सुन्नत व जमाअत वारो अक़ीदो आहे। कुरान करीम में ज़िक्र आहे यौम तबयद्दु वुजूहुन व तस्वद्दु वुजूह। उन ॾींहुं केतिरा ई चेहरा रोशन हूंदा ऐं केतिरा ई मुंह कारा हूंदा। इन जे तफ़सीर में हज़रत इब्न अब्बास साईं खां बि रिवायत आहे त जिन जा चेहरा रोशन हूंदा क़यामत जे ॾींहुं मुस्तफा करीम फरमायो इहे आहिनि अहल सुन्नत वल जमा। क़यामत जे ॾींहुं उन्हनि जा चेहरा रोशन हूंदा। चल रब करीम क़यामत ताईं असांजे नस्लनि खे अहले सुन्नत ते क़ाइम हबीब करीम जा प्यारा उम्मतियो अर्ज़ कयम ते मुस्तफा करीम फरमायो त उज़क्किरुकुमुल्लाह फी अहली बैती उज़क्किरुकुमुल्लाह फी अहली बैती। मां तव्हां खे पंहिंजे अहले बैत में अल्लाह याद थो ॾियारियां। सुभान अल्लाह। मुझे अहले बैत जे बारे में तव्हां खे अल्लाह थो याद ॾियारियां त उन्हनि सां अदब एहतराम वारो सुठो सलूक रखिजो। अॼुकल्ह हिकिड़ी बीमारी आम जाम आहे उहा इहा आहे त सियासी कंहिं चक्कर में सियासत जा जेके मामलात हूंदा आहिनि सियासत आहे। हूअं त सियासत सुठी ॻाल्हि आहे। असल में मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो बि जियां रूहानियत वारो आहे मुस्तफा करीम वटि बि सियासत हुई। खुलफाए राशिदीन जो ज़मानो समझो त इहो सभु कुझु सियासत इहा बि हुई। सियासत छा हूंदी आहे? आम ख़ल्क़ जी ख़िदमत करण, उन्हनि जे लाइ चङाई भलाई वारा रस्ता क़ाइम करण। ऐं सियासत इहा आहे ॿिया जेके मुल्क आहिनि ॿियूं रियासतूं आहिनि उन्हनि जा सां जेके ताल्लुकात क़ाइम करणा आहिनि उहे हुजनि। या सियासत ईअं न सम्झो त का दीन खां अलॻि आहे। अल्लाह थो ॼाणे त हर ज़माने जा बुज़ुर्ग उहे वक़्त जे बादशाहनि हुक्मराननि खे बि चैलेंज करे चवंदा हुया। सैयदना गौसे आज़म रज़ी अल्लाह तआला अन्हु बि उन वक़्त जे हुक्मरान खे वाज़े नमूने सां ॿुधाए छॾियो हुयो त हे वक़्त जा हुक्मरान तूं ज़ुल्म करे रहियो आहीं। तुंहिंजा जेका छाड़ता आहिनि इहे सभई ज़ालिम आहिनि। इन्हनि जे ज़बानुनि खे लगाम ॾे न त इन जो वबाल तुंहिंजी गिचीअ में आहे। हज़रत गौसे आज़म बि उन वक़्त जे हुक्मरान खे ललकारे करे वाज़े करे ॿुधायो हुयो त हीअ सियासत का दीन खां अलॻि कान्हे का, सियासत बि दीन वारी आहे। पर क़िस्मत आहे असांजे मुल्क जी हालत जी सियासत असांखे ख़बर आहे। असांजी हालत जेका सियासत जी आहे असांजो वरी ॾिसंदा आहियूं त जेतिरो जेको वॾो चोर आहे उहो एतिरो वॾो इज़तदार। हालतूं अहिड़ियूं आहिनि। बहरहाल अर्ज़ करण जो मक़सद सियासत जहिड़ी बि आहे। इन जो मतिलबु इहो कतई तरह सां कोन्हे त को अहले बैत मां हुजे को सैयद हुजे उन सां वरी उहो तरीक़ो रखिजे दुश्मनीअ वारो या उनखे घटि वधि ॻाल्हाइजे गार गंद कजे। इहो कतई तरह सां तरीक़ो दुरुस्त कोन्हे को। मुस्तफा करीम फरमायो त मां तव्हांखे पंहिंजे अहले बैत जे बारे में अल्लाह थो यादि ॾियारियां। सुभान अल्लाह चओ। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकिड़ी हदीस मुबारक आहे। पाण करीम ने फरमायो
त अल्लाह जी इबादत करियो, अल्लाह सां मोहब्बत करियो। इन जे करे त अल्लाह तव्हांजो रब आहे। छा जे करे? अल्लाह तव्हांजो रब आहे, उन तव्हांखे ख़लक़ियो आहे, तव्हांखे खाराए प्यारे थो, तव्हां सां नेमतूं महिरबानियूं कयूं अथसि। तंहिंजे करे अल्लाह सां मोहब्बत करियो। ऐं हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अहिब्बूनी लिल्लाह। वरी मूसा मोहब्बत करियो अल्लाह कारण। अल्लाह जी ज़ात जे करे मूसा मोहब्बत करियो। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ऐं मुझे अहले बैत सां वरी मुझे करे मोहब्बत करियो। सुभान अल्लाह। हबीब करीम जे अहले बैत सां मोहब्बत कंहिंजे करे आ? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात जे करे, हबीब करीम जी ज़ात जे करे अहले बैत सां मोहब्बत करणी आहे। त पोइ सैयद जेके बि आहिनि से असांजे अखियुनि जो नूर आहे। चओ सुभान अल्लाह। इहा ॻाल्हि मूं करे छॾी त अक़ीदो उनजो दुरुस्त हुजे, अहले सुन्नत वारे अक़ीदे खां हेॾां होॾां न वियो हुजे। मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतीयो, हज़रत पीर साईं छत्र धणी बादशाह हिन दीन जी ख़िदमत कई आहे, मुल्क जी ख़िदमत कई आहे। 1965 में जॾहिं न इंडिया जे तरफा पाकिस्तान ते हमलो कयो वियो, मेरी अख जॾहिं इंडिया खई त उन वक़्त में पीर साईं ऐलान कयो, हज़ारे हुर्र पीर साईं छत्र धणी बादशाह जे हुक्म ते उमरकोट ते बॉर्डर ते पहुची। सुभान अल्लाह। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बचड़े पीर साईं छत्र धणी बादशाह हुकुम ॾिनो हुयो। ऐं इहे कोन हुयो त को पीर साईं बस हुरनि खे मोकिले छॾे, पर वॾी ॻाल्हि इहा आहे त हुरनि जी सिपह सादारी करण जे लाइ पीर साईं छत्र धणी पाण बि उते आयो। सुभान अल्लाह। सालार पाण बि उते पहुतो हुयो। उते जेको पाण खिताब फरमायो हुयो, पाण फरमायूं त ए फ़क़ीरो, अॼु अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात असांखे इमाम हुसैन आली मक़ाम जे सुन्नत जे मुताबिक़ जिहाद जो मौक़ो अता फरमायो आहे। दुश्मन असांजे मुल्क जे तरफ़ मेरी नज़र खई आहे, ऐं तव्हां हिम्मत सां साबित क़दमी सां हुन सां विढ़ंदा रहंदो। हज़रत पीर साईं छत्र धणी बादशाह फरमायो त इंशाअल्लाह अज़ीज़ कामयाबी अवाजा कदम चुमंदी। पाण फरमायूं त ए फ़क़ीरो, पर याद रखो रात हिन जाइ ते मां भी कोन रहंदुसि, तव्हांखे बि रहणो कोन्हे को। जंहिं जाइ ते पाण खिताब फरमायो हुयऊं, फ़क़ीरनि खे फरमायूं त हिन जाइ ते रात रहणो कोन्हे को। हींअर जीअं महफ़िल ख़त्म थिए उन खां बाद में तव्हां हितां हलिया वञिजो। क़ुर्बान वञा इन अज़ीम सिपह सालार जी अज़मत तां, जंहिं रब करीम जी ज़ात बरकात जे तरफ़ां रूहानी तरह सां इहो बि मालूम करे वरितो हुयो, लौहे महफूज़ पेशे औलिया, लौहे महफूज़ अल्लाह जे वलियनि जे अॻियां हूंदो आहे। छा थियणो आहे या सभु कुझु अल्लाह जे वलियनि खे ख़बर हूंदी आहे। पीर साईं छत्र धणी बादशाह फरमायो, रात तव्हांखे हिते रहणो कोन्हे को, मां बि हिन जाइ ते कोन रहंदुसि। जॾहिं रात जो टाइम थियो आहे, फ़क़ीर त उतां ई निकिरी विया आहिनि इंडिया जे तरफ़ां। रात जो उन जाइ ते बमबारी थी आहे, पर मुर्शिद जो झले छॾियो त रात हिते तव्हांखे रहणो कोन्हे को। त इहे हुर्र सभई रब करीम जे मेहरबानीअ सां सलामत रहिया।
सिपह सालार हुजन जेके खबर हुई त हिते रात छा थियण रात जो उन्हीअ जाइ ते बमबारी थी पर हुरन मां उते केर कोन हुयो साईं छट धणी बादशाह जिन जो उतां ई ॿिए पासे रवाना थी विया हुया फ़क़ीरो हज़रत पीर साईं छट धणी बादशाह जी शख्सियत खे कंहिं सुञातो कोन अल्लाह थो ॼाणे पाण हिकिड़े इंटरव्यू में फरमायो हो कंहिं जाइ ते त मूंखे जल्दी विसारे छॾींदा माण्हू अल्लाह ये वॾा जुमला आहिनि हज़रत रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु विसाल फरमायो उन ये टाइम ते फ़क़ीरन जेके रोज़े धणी जा आशिक हुया ज़ाहिर है जह रोज़े धणी जा दीदार कया हुंदा उहे भी त वक्त जा कामिल हुया जिन हज़रत रोज़े धणी जी सोहबत में गॾु घड़ियूं गुज़ारियूं केॾो न मक़ाम हूंदो उन्हनि जो ज़िक्र फ़िक्र जो जॾहिं हज़रत रोज़े धणी जिन विसाल फरमायो जहान छॾियो उहे अहिड़ा अहिड़ा फ़क़ीर हिकिड़ो फ़क़ीर आहे मलफूज़ात शरीफ़ में आहे ग़ालिबन में उम्मेद अली का नक़ुल आहे ख़लीफ़ो उम्मेद अली फ़क़ीर रहमतुल्लाह ताला अलैहि ॿुधाए थो त हज़रत रोज़े धणी जो मामूल मुबारक ईअं हुयो त पाण इशा जी नमाज़ पढ़ी करे घर तशरीफ़ वठी वेंदा हुया हवेली ॾांहुं उसरी वेंदा हुया पोइ वरी छा थींदो हुयो जॾहिं फ़क़ीर सभई वञी करे पाथारियुनि ते पंहिंजियुनि ते वञी करे जॾहिं सुम्ही रहंदा हुया त हज़रत रोज़े धणी जनवरी जॾहिं सभई सुम्ही रहे जमायत पोइ पाण आहिस्ते आहिस्ते वरी हवेलीअ खां अची करे आहिस्ते आहिस्ते सिलो सिलो कदम खणी करे मस्जिद शरीफ में अची करे इबादत में ऐं ज़िक्र में मशगूल थी वेंदा हुया सुभान अल्लाह फ़क़ीरनि खे या ख़बर हुई जियो त हाणे महबूब मुर्शिद हज़रत रोज़े धणी जो रात जो अचे थो छो न असां दरवाज़े में ते नज़रूं विझी करे वेही सुभान अल्लाह जीअं मुर्शिद अचे ते दीदार थियनि उहे फ़क़ीर दरवाज़े ते ई वेही रहिया रात जो टाइम थियो हज़रत रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन दर खोले जीअं आया त साम्हूं ॾिठऊं त चंद फ़क़ीर उहे बीठा आहिनि हज़रत रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु जीअं उन्हनि खे फ़क़ीरनि खे ॾिठो संदन दिल मुबारक में जोश अची वियो पाण फरमाइनि था उते इश्क ऐं मोहब्बत में ही बैत फरमाए करे पाण फरमायो था आगम कयो अचनि सजण सावण मींह जा पासे तत वसन जे सब जमा दर सिकियूं नारो लगायो तो गंजी गए सुभान अल्लाह पाण फ़क़ीरनि खे ॾिसी करे इश्क ऐं मोहब्बत में झूमी पवंदा हुया ऐं संदन दिल मुबारक ते बि एॾो असर थींदो हुयो जीअं ख़लीफ़ो महमूद फ़क़ीर रहमतुल्लाह ताला अलैहि उन बयान कयो आहे मलफूज़ात शरीफ में त हज़रत रोज़े धणी जिन वेठा हूंदा हुया जमायत जा हुजूम जॾहिं बि हज़रत रोज़े धणी जी दरबार में अचनि जमायत जा हुजूम इएं जॾहिं बि अचनि गॾु थी करे पीर साईं जिन उन्हनि खे जमायत खे जॾहिं ॾिसंदा हुया त संदन चहिरो मुबारक रत वरन ईअं ॻाढ़ो थी पवंदो हुयो गुलाब जे गुल वांगुरु संदन चहिरो ईअं ॼण त ॿकी पवंदो हुयो तॾहिं हज़रत रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन शौक़ में ज़ौक़ में बेइख्तियार ही लफ़्ज़ मुबारक चवंदा हुया
फरमाइंदा हुया भली कई भंवरन जे वास वठण आया तनी खे कंवरन ने ॾिनाहन दहियाव में। सुभान अल्लाह। त जमायत खे ॾिसी करे हज़रत रोज़े धणी जे ज़ौक़ जी बि का हद कान हूंदी हुई। हज़रत पीर साईं छट धणी बादशाह जिन बि कॾहिं कॾहिं जॾहिं जमायत खे दीदार कराईंदा हुया कॾहिं त खिताब मुबारक सां बि नवाज़ींदा हुया वाइज़ ऐं नसीहत कंदा हुया ऐं कॾहिं कॾहिं वरी महिरबानी सिर्फ़ ईअं थींदी हुई जो जमायत जे लाइ पाण पालकीअ खां जीअं जो ईअं चहिरो मुबारक ॿाहिरि कंदा हुया जमायत खे दीदार पसाए करे खामोश बीहंदा हुया। जमायत जे मथां लाज़िम हुयो त मुर्शिद जे दीदार सां पंहिंजूं अखियूं बि ठारे त पंहिंजे सीने खे बि करार बख़्शे। हज़रत पीर साईं छट धणी बादशाह जा दीदार करे जमायत पंहिंजा उहे नेण मुबारक मां जेके ॻोढ़ा वहाए करे पंहिंजे दिलनि खे धोंदा हुया गुनाहनि खां बेज़ारी कंदा हुया। इहो तरीक़ो ऐं तरीक़ो उहो हुयो हज़रत गौसे आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जो तरीक़ो मुबारक बि दीदार जो ईअं ई हूंदो हुयो। सुभान अल्लाह। हज़रत गौसे आज़म जिन छा कंदा हुया जेकॾहिं ॿिया अचनि जेके मुरीद न हुजनि उहे गैर अचनि त उन्हनि सां पाण कचहरी कंदा हुया सोहबतूं कंदा हुया। सुभान अल्लाह। पर अवारिफुल महारिफ में जिक्र थियल आहे त हज़रत गौसे आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जी खिदमत में जॾहिं मुरीद हाज़िर थींदा हुया त पाण ॿाहिरि निकिरी करे उन्हनि खे सिर्फ़ पंहिंजो दीदार कराईंदा हुया कुझु बि उन्हनि खे चवंदा कोन हुया दीदार कराए वरी ख़ामोश वापसि मोटी। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो हज़रत पीर साईं छट धणी बादशाह जूं महिरबानियूं कंहिंखां विसरंदियूं त अर्ज़ करण जी ॻाल्हि इहा आहे पाण मुल्क जी बि ख़िदमत कयाऊं मिल्लत जी बि ख़िदमत कयाऊं जामिया राशिदिया क़ाइम करे पूरे मुल्क जे मथां त एहसान आहे छट धणी सरदार जो पर सिंध खे त हज़रत छट धणी सरदार रंगे छॾी। सुभान अल्लाह। आहे या न उन ये जामिया राशिदिया जंहिं असांखे शेर मुस्तफ़ा जहिड़ा जवान सुभान अल्लाह सुभान अल्लाह जंहिं असांखे मुफ्ती दुर मोहम्मद अलैहि रहमह जहिड़ा आलिम नबील एॾा जलील क़दर बुज़ुर्ग फाज़िल अता फरमाया। जामिया राशिदिया मां हज़रत शेखुल हदीस उस्ताज़ी व उस्ताज़ुल उलमा क़िबला मुफ्ती मोहम्मद रहीम सिकंदरी जहिड़ा आलिम मिलिया ऐं अलाए केतिरा हज़ारे आलिम उहे जामिया राशिदिया मां फारिग थिया ऐं अल्हम्दुलिल्लाह अॼु सिंध जे शहर शहर में तव्हांखे दीनी इदारो नज़र अचे थो या बहराड़ी जे ॻोठनि में किथे मस्जिदनि में उते दीनी ख़िदमत जेकॾहिं नज़र अचे थी इहे सभई महिरबानियूं हज़रत छट धणी सरदार जूं आहिनि जिन दोस्तनि भी ये महफिल संदन शान मुबारक जी खिदमत जी ये मुनाकिद कई आहे रब करीम उन्हनि सभिनी खे ऐं असां सभिनी सां छट धणी सरदार जी सुभान अल्लाह। टाइम काफी थी वियो आहे तकरीर सुभान अल्लाह। सलाह शरीफ मोहब्बत से पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल
हबीब अल्लाह। चो सुभान अल्लाह। हजरत पीर साईं छटदणी बादशाह रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाइंदा हुया तो कूड़ कदे मुंह न को मखलूक सा गाल्हायो आ न को खालिक सा गाल्हायो आ। हमेशा ये ज़ुबान मुबारक दे सच रहियो आहे। पाण जिंदगी मुबारक जीअं नंढे हूंदे खां वठी करे 15 सालन जी उम्र मुबारक में वालिदे मोहतरम शहीद थी वियो। उन खां बाद में 9 सालन जो जेको अरसो हुयो पीर साईं छटदणी बादशाह जिन विलायत में रहा 9 साल जलावतनी खत्म करे जॾहिं दरगाह मुबारक के रब करीम जी ज़ात बाबरकात वरी मेहरबानियुनि सां आबाद फरमायो आहे। हजरत पीर साईं छटदणी सरदार जिन वापस मोटी आया 1952 में संदन ताज पोशी थी आए। जो सुभान अल्लाह। हजरत पीर साईं सूर्य बादशाह जी शहादत खां बाद में 9 साल तकरीबन दरगाह मुबारक ते गादी नशीन मुकर्रर न हुयो। उन खां बाद में 9 सालन खां बाद में रब करीम मेहरबानी कई जो हजरत पीर साईं छटदणी बादशाह ऐं संदन बिरादर मोहतरम हजरत क़िबला सैयद मियां नादर अली शाह रहमतुल्लाह ताला अलैहि ये बई भावर 9 सालन खां बाद में वतन मोटी आए। रब करीम मेहरबानी कई हजरत हाजी गुलाम नबी महेसर अलैहि रहमत ॾाढी सुठी ॻाल्हि कई। अल्लाह करीम संदस मज़ार ते किरोड़े रहमत नाज़िल फरमाए। आमीन। फरमाए तो शाल फरजंद अर्जुमंद वहां जा जमायत सां जुड़िया। शाल फरजंद अर्जुमंद वहां जा जमायत सां जुड़िया। जिन जे सदके ही खुदा है जिन जे सदके ही खुदा बख्शे दुनिया बारगाह। सूर्य का जोर सूर्य है मजा सूर्य है बादशाह। ओ सूर्य का जोर सूर्य है मजा सूर्य है बादशाह। सदके तुझी सूर्य आई सदके तुझी सूर्य आई तावजा वाह वाह। सूर्य का जोर सूर्य है मजा सूर्य है बादशाह। जिए पोतीअ वियो जोर थी दो सिंध ते ज़ुल्म सितम। जिए पोतीअ वियो जोर थी दो सिंध ते ज़ुल्म सितम। जिए पोतीअ वियो जोर थी दो सिंध ते ज़ुल्म सितम। कहीं कढियाला खौफ बणजी कहीं कढियाला खौफ बणजी नेठ अंग्रेज़न जाला। सूर्य का जोर सूर्य है मजा सूर्य है बादशाह। सदके तुझी सूर्य आई सदके तुझी सूर्य आई है तावजा वाह वाह। सूर्य का जोर सूर्य है मजा सूर्य है बादशाह। सूर्य का जोर सूर्य है मजा सूर्य है बादशाह। पाक हथ हर गिज पलीतन जे नकद हथ में दिल। सुभान अल्लाह।
हजरत पीर साईं सूर्य बादशाह खे बि वॾी 34 सालन जी ठूह जवानी अल्लाह लखे हुर मुरीद हुजन जिन जी धड़कन हजरत पीर साईं पागारो हिकड़ो हुकुम थे हिकड़ो सिर जकरे घुरियो वने तो खुदा जो कसम हजारे हुर तिरीअ ते सिर खणी पेश थियन एड़ो पागारो इमाम जेकरे हुजे एडो शरफ शान जेकरे रब करीम के दुनिया में अदा करे तो शहनशाहीयत दरगाह मुबारक जी हुजे बुधायो त इहे सुकून आराम आसाइश छडण के सवला केर तो छड़े सके पर इहो 12 सालन जो बार जेको नंढड़ो मासूम 12 सालन जी उम्र में जेको गादी नशीन थियो अंग्रेजन समझो त शायद इन बार मासूम के असा पंहिंजे तरीके से हलाए विंदासूं पर इन्हनि खे ख़बर ही कान हुई त हजरत पीर साईं असगर साईं का पीर साईं बंगले धड़ी बादशाह का वठी करे जेका जंग यको 100 साल जी हलंदी पई अचे इहो सूर्य सरदार इंशाअल्लाह मासूम बार तड़े करे तव्हां के 7 समुंड पार भजाईंदो सुभान अल्लाह हजरत पीर साईं सूर्य बादशाह जॾहिं बि न जेल जो सुप्रीडेंट अची करे दफ्तर खणी करे सही जे लाइ चवंदो हुयो त ठीक आहे बस रुगो सही कयो हिते ऐं तव्हां खे शहादत जी या का बेहड़ी तकलीफ भी कुछ भी कोन दींदासूं बस खामोश थी वेनो तव्हां चओ त असां इन हुकूमत जे खिलाफ न आहियूं हजरत पीर साईं सूर्य बादशाह जिन फरमाईंदा हुया सही करण त परे जी गाल हा पर खुदा जो कसम आ सही जे लाइ मां सोचां भी सही त मूंखे डप थो थिए त मता मुंहिंजे जिस्म में इमाम हुसैन जो खून न हुजे कीअं मां एॾी वॾी ॻाल्हि सोचां डप थो थिए जेकॾहिं सोचां बि वेही त मां सही कयां या न कयां त डप थो थिए त अलाए मुंहिंजे जिस्म में मता हुसैनी खून न आहे तॾहिं मां इहो सोचां थो त इन्हनि पलीतनि जे हथ में कॾहिं बि सूर्य सरदार हथ न ॾिनो सुभान अल्लाह पाक हथ हरगिज़ पलीतन जे न कद हथ में ॾिनो पाक हथ हरगिज़ पलीतन जे न कद हथ में ॾिनो छो त पागारा अव्हां ते छो त पागारा अव्हां ते आ नबी साईं जी निगाह सूर्य था जोर सूर्य है मुझा सूर्य है बादशाह सदके तुझी सूर्य आई है तावन्या वाह वाह सूर्य खा जोर सूर्य है मुझा सूर्य है बादशाह आखिरी मिसरा बुधंदो हाजी गुलाम नबी महेसर रहमतुल्लाह तआला अलैहि जेको हुरन खे तोहफो ॾेई वियो न सुभान अल्लाह त दुआ कयो त रब करीम क़यामत ताईं उन जे मज़ार ते किरोड़े रहमत नाज़िल फरमाए सुभान अल्लाह फरमाए तो जशन शागिर्दन जे तरफा अज मल्हायो पियो वञे जशन शागिर्दन जे तरफा अज मल्हायो पियो वञे ही गुलाम नबी महेसर ही गुलाम नबी महेसर ठाहे आयो आमदाह सूर्यन का जोर सूर्य मुझा सूर्य है बादशाह
बाद के तुझी सूरहाई तावन्या वाह वाह सूर्यन का जोर सूर्य मुझा सूर्य बादशाह। हजरत पीर सिंह सूर्य बादशाह के शहीद कयो वियो 1952 में रब करीम मेहरबानी कई जो छट धणी सरदार जी ताजपोशी थी। उन वक्त में जमायत जो केड़ो हाल हुयो उहो तमा किताबन में पढ़ियो हुंदो, अदीबन खां लेखकन खां बुधो हुंदो। पर हजरत छट धणी सरदार जेके मेहरबानियूं कयूं न जमायत सां हुरन जे खिलाफ एकड़ो सिंध असेंबली में कानून एकड़ो पास थियल हुयो हुर एक्ट जे नाले सां, जंहिंमें इहो हुरन खे लक़ब ॾिनो वियो त ही दहशतगर्द आहिनि। छा चयो वियो? दहशतगर्द आहिनि। तंहिंजो मतिलबु आहे त हिननि खे जिते ॾिसो गोली हणो हिननि खे, अहिड़ी हालत हुई। पर हजरत छट धणी सरदार जिन जीअं आया उहो टाइम छा हुयो, ईअं न त बस पाकिस्तान ठहण सां मिड़ई असांजे लाइ भलाई थी वई, अहिड़ी हालत कान हुई। तव्हांखे ॿुधायां त पाकिस्तान ठहण खां 5 साल पोइ बि हुर लोढ़न में कैद हुया। पर हजरत पीर साईं छट धणी बादशाह जिन मेहरबानियूं करे उन्हनि हुरन मझां हिकिड़ो मुल्क जी वॾी कुर्सीअ ते विहारे ॾेखारे। हुरन मां हिकिड़े खे वज़ारत उज़्मा जी कुर्सीअ ते विहारे ॾेखारे ऐं उहे छट धणी सरदार जूं मेहरबानियूं अॼु हुर फ़कीर जो नालो ई काफ़ी आहे। किथे बि वेंदा आहियूं यकीन ॼाणियो त कंहिं जाइ ते किथे कंहिं बि जाइ ते वेंदा आहियूं न रोडनि रस्तनि सां का पुलिस का फौज का रेंजर्स बीठल हुजे, कुझु बि हुजे, सख़्ती हुजे, कॾहिं के गाॾियुनि जा कागज़ चेक कया विया हुजनि, कॾहिं के मामला हुजनि, पर ख़ुदा जो कसम आहे उते असां सिर्फ़ पीर पागारे जो नालो खणंदा आहियूं, असांखे इज़त सां चवंदा आहिनि तव्हां हलिया वञो। इहो छा आहे? उन्हनि खे ख़बर आहे त पीर साईं सरदार हुरन फ़कीरनि खे कानून जी इज़त करणु सेखारी। ख़ुदा कदो त इहे कॾहिं बि ग़लति कोन हूंदा, ग़लति रस्तो कोन वठंदा। पर यादि रखो असां में कमियूं कोताहियूं वक़्तु गुज़रण सां ज़रूर थियनि थियूं। असांजा नौजवान जॾहिं ग़ैरनि सां वास्तो रखी करे ग़लति यारियुनि में सुहबतुनि में अची वेंदा आहिनि त पोइ ज़रूर तकलीफ़ूं असांखे ॾिसणियूं पवंदियूं आहिनि। पर जेकॾहिं हुर पंहिंजे असुल मुर्शिदनि जे दसियल रस्ते ते अमल कंदड़ हुजे त ख़ुदा जो कसम आहे जिन खे कारो कानून नाफ़िज़ करे, जिन खे दहशतगर्द करार ॾिनल हुयो हिन धरतीअ ते, अॼु ख़ुदा जो कसम आहे हुर सही हुजे त केर बि उनखे रोकण वारो आहे ई कोन। ऐं हिते केर रोकण वारो कोन्हे को। इंशा अल्लाहुल अज़ीज़ महशर जे मैदान में भी ये भलाई। हजरत रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी खिदमत में हिकिड़ा फ़कीर आया हुया ज़िक्र वठण जे लाइ। पाण उन्हनि खे ज़िक्र जूं तस्बीहूं पढ़ायूं। कंहिं पढ़ायूं? हजरत रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु उन्हनि 2 शख़्सनि खे ज़िक्र जूं तस्बीहूं पढ़ायूं जेके मुरीद थियण आया हुया। जॾहिं पाण उन्हनि खे ज़िक्र पढ़ायूं त ॿिया जेके फ़कीर उते वेठल हुया उन्हनि मां कंहिं अर्ज़ु कयो त क़िबला ही त वाह जो ज़िक्र कंदो। सुभान अल्लाह। बाक़ी ॿियो जेको आहे शल करे, समझो था? कंहिं वेठल फ़कीर चयो त क़िबला फिलाणो त वाह जो ज़िक्र कंदो, पर हिन में मिड़ई कुझु शक लॻे थो सो शल ज़िक्र करे। कुर्बान वञा हज़रत रोज़े धणीअ जे महिरबानियुनि तां।
पाण फरमायाऊं त अज जेको मुझे साम्हूं इहो जिक्र कयो थस तंहिंजो ज़ामिन त रब करीम जी बारगाह में क़यामत जे ॾींहुं मां रोज़े धणी ज़रूर। एॾी मेहरबानी हिकिड़ो भेरो जेकॾहिं मुरीद जिक्र करे वियो आहे रोज़े धणी जे अॻियां त पाण फरमाइनि था त इन जिक्र जो ज़ामिन मां क़यामत जे ॾींहुं रब करीम जे बारगाह में आहियां। त फ़कीरो जेकॾहिं तव्हां पाबंदीअ सां जिक्र कयो त ख़ुदा जो कसम आहे जीअं चयमि पिए न हिते का ॾुखियाई कान थींदी इंशाअल्लाह महशर में क़ब्र में भी मेहरबानी थींदी। दुआ कयो अल्लाह करीम सभिनी सां मेहरबानियूं फरमाए। आमीन बिजाहिन नबी अमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हाणे तव्हां जो इश्क सलामत रहे, तव्हां वाकई बाज़ी खटे वियो। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। मुस्तफा जाने रहमत लाखो सलाम शम्ए बज़ में हिदायत